कराची में 3.5 साल जी निगिर के मुबीना तौर ज्यादती जो निशान बनाने जो इंकशाफ केस दाखिल, एक जवाबदार गिरफ्तार। नेपियर थाने जी हद में रक्षा ड्राइवर निगिर के खोबे अमा बारगाह में ज्यादती जो निशानो बनायो। वाक़े जो केस मुतासिर बाड़ी जे माउ जी फरियाद ते दाखिल कयो वियो, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त बाड़ी घरां शइ वठण लाइ निकिती हुई, जेका 1 कलाक बाद रोईंदी घर पहुती। पुछण ते बाड़ी ॿुधाए त रक्षा जो ड्राइवर साण ज्यादती कई। बाड़ी जी माउ जो चवणु हो त जवाबदार बाड़ी खे तशद्दुद जो निशानो भी बणायो। बे पासे पुलिस मुख़्तलिफ़ इलाक़नि में छापा हणी एक जवाबदार आरिफ के गिरफ्तार करे वरितो। पुलिस मूजिब आरिफ समेत 5 शकी जवाबदारनि जा DNA सी सैंपल वठी चकास लाइ उमाणिया विया आहिनि। रिपोर्ट अचण बैदि असुल ॾुआरी वाइको थी वेंदो। पुलिस मूजिब वाक़ियो 18 डिसंबर ते पेश आयो।